टीजड़ीअ जो त्योहार आहे। मुंहिंजे सभिनी माताउनि ऐं भेनरुनि खे ख़बर आहे त टीजड़ीअ में असां सुबुह जो 3:30 खां 4:30 जे विच में उथी असुर कंदा आहियूं, जंहिंमें असां रेबड़ी ज़रूरु खाईंदा आहियूं या काई बि मिठी शइ ज़रूरु खाईंदा आहियूं। उन खां पोइ सुबुह जो असां मंदरु वेंदा आहियूं, उते टीजड़ी माता ते पाणीअ में खंडु विझी उहो मिठो पाणी चाढ़ींदा आहियूं ऐं टीजड़ी माता खे लोॾा ॾेई चवंदा आहियूं त टीजड़ी माता हिंदोणे लोॾे राणी पुॼे राॾ सां, असीं पुॼूं सुहाग बाग सां। इहो टीजड़ी माता खे लोॾा ॾेई 3 दफ़ा चयो वेंदो आहे। उन खां पोइ शाम जे वक़्तु असां टीजड़ी माता जी कथा ॿुधणु वेंदा आहियूं। टीजड़ी माता जी कथा सभिनी खे ख़बर आहे, पर छा तव्हांखे ख़बर आहे त टीजड़ी माता जी स्तुति बि हूंदी आहे? अचो त अॼु टीजड़ी माता जी स्तुति ॿुधूं था। स्तुति टीजड़ी माता जी। तीज सवण जे पख उंदा हो विर्त टीजड़ीअ वारो, जेको रखंदो मनुष्य सभागो थींदो 100 बारो। हिक मय दोखे में फासी विर्त जो भंग कयो हो, संदसि पति बीमार बणियो ॼण सुखी वियो साह सारो। वरी जॾहिं ॿिए साल इहो ते सालम विर्त रखियाई, बचल खीर जो अर्घ पीआरे मुड़ुस कयाई मोतारो। अन धन ॾींदड़ कष्ट कटींदड़ माता टीजड़ी आहे, भेनर भाउर विर्त रखे सो पंहिंजो कयो सुधारो। उन वक़्त जो महिमा जो हित पूॼा ज़िक्र कया मां छा, सभु मनोरथ पूरा थींदा लहंदो मन जो मुंझारो। सभु मनोरथ पूरा थींदा लहंदो मन जो मुंझारो। बोल टीजड़ी माता की जय।